अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त 20 ॾींहंनि खां असांजो ही ट्रांसफार्म ख़राबु हुयो। असीं तमामु दोस्तनि ॾांहुं वियासीं, हर हिकु असांखे जवाबु ॾेई छॾियो। उन खां बाद असीं समाजी वर्कर किफ़ायत अली शेख साहब खे अर्ज़ु कयोसीं। हुन जे कोशिशुनि कावशुनि सां ऐं एजाज़ अली खोड़ो साहब जे मदद सां कोशिशुनि सां असांखे 2 ॾींहंनि जे अंदरि ट्रांसफार्म ठही मिलियो आहे। इंशाअल्लाह मौला कंदो एजाज़ अली खोड़ो साहब ऐं समाजी वर्कर किफ़ायत अली शेख साहब जे रिस्क रोज़े में अल्लाह साईं बरकत फरमाईंदो। मां दोहराईंदो आहियां सभिनी दोस्तनि जो जिन हिन ट्रांसफार्म में असांजी हेल्प कई आहे। मुंहिंजा ॿिया बि दोस्त आहिनि जिन जिन सां तव्हां ॿिया बि कम शहर में जेको आहे कंदुसि जंहिंमें हयात इंशाअल्लाह। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।